अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंजी नहीं अचण वारे एपिसोड में छा थियण वारो आहे तफ़सीली ॻाल्हि शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा दोस्तों। हीअ वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अची वेंदी। दोस्तों ओठो कमाल खान खे ईअं चवंदो त तोखे मूं मां ख़ौफ़ करिणो पवंदो ऐं तूं मूं मथां कॾहिं बि भरोसो न करे सघंदे। ऐं कमाल खान ओठे खे ईअं चवंदो त तोखे मूंखे भरोसो ॾियण लाइ तूं छा करे सघंदे। ऐं रसाकुम खान जो कमदार इलेक्शन लाइ तयारी कंदा ऐं उहो इलेक्शन में बीहण जो इरादो कंदा। ऐं कमाल खान ओठे खे ईअं चवंदो त तूं मुंहिंजो ॾोही आहीं तो छो जो वॾे में वॾो दुश्मन रबनि खे आज़ादु कयो आहे ऐं मीरा रबनि खे फुल इजाज़त ॾेई छॾींदो त तूं हिन कमाल खान खे कॾहिं बि माफ़ु न कर ऐं तूं हुन खे ईअं हलाए छॾे ॼण हो ई कोन। ऐं रबनि मीरा खे चवंदो त इन ज़ालमनि जी वॾी हयाती आहे, वॾी जमार आहे ऐं रसाकुम खान ऐं कमाल खान जा माण्हू रबनि मथां हमिलो कोन करे सघंदा ऐं रबनि खे ख़बर पइजी वेंदो पोइ रबनि उन्हनि खे हटाए छॾींदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।